आपन चलित आप करने हार। आपन चलित आप करने हार। नानक ठाकुर अगम अपार। नानक ठाकुर अगम अपार। पंहिंजा चरित्र भगवान पाण करण वारो आ, रचण वारो आ। पंहिंजी लीला पाण रचण वारो आ। सतगुरु चवनि था उहो ठाकुर, उहो भगवान अगम आ, अपार आ। भगवान पंहिंजी महिमा पाण ई था सम्झनि, लेकिन पंहिंजी जेकी लीला, पंहिंजा चरित्र आहिनि भगवान, उहे पाण ई ठाहिनि था, पाण ई अजब खेल हलाइनि था, सभु कुझु करे रहिया आहिनि। अजब आ राम जी लीला, छा मां छा बणाए थी। बंदे जे मन में आ हिकिड़ी, प्रभुअ जी महिमा ॿी बणाए थी। राजा बल थे ईअं चाहियो, वठां मां राज देवन खां, पर बणियो पाताल जो वाली, उल्टा कर्म कराए थो। एतिरे क़दुरु कि राजा दशरथ ईअं चाहियो, ॾियां मां राज रघुवर खे, पर मिलियो बनवास श्री राम खे, उल्टा रंग रचाए थो। कौरवनि थे ईअं चाहियो कि बणूं असां मुल्क जा वाली, पर सॼो कुल नास थियो तिन जो, अहिड़ा नाटक रचाए थो। कही टेऊं मुंहिंजा साईं, जेका मुंहिंजे राम खे भाई, सुखी सोई सदा जग में, हरीअ सां नेह लगाए जो। भगवान कैसे हैं इहो भुलिजी वञो, भगवान मेरे हैं इहो यादि रखो। भगवान केतिरा आहिनि, कीअं आहिनि, उन्हनि जो पार छा आहे, त महाराज त ब्रह्मा जी नथा सम्झी सघनि, लक्ष्मी माता नथी सम्झे, कमलापति कमला नहीं जाना। एतिरे क़दुरु की तुलसीदास जी चवनि था कि राम न सकहे नाम गुण गाई, जंहिंजे नाम जी एॾी महिमा आहे। गीता में भगवान चई छॾियो, अर्जुन मुंहिंजे विभूतियुनि जो अंत कोन्हे। अर्जुन चयो पंहिंजी महिमा ॿुधायो। भगवान चवनि था कीअं ॿुधाए, कि मां बि चवंदुमि त चई न सघंदुमि, छो बीहनि था। चई छॾियो भगवान गीता में। इन करे सार रूप में ईअं सम्झी वञो, सार सभु कुझु जेको बि ॾिसे थो मुंहिंजे अलावा कुझु बि कोन्हे। सूरज में रोशनी मुंहिंजी आहे, चंद्रमा में चांदनी मुंहिंजी आहे, गुलनि जी खुशबू भगवान जी आहे, सभु कुझु भगवान जो आहे। भगवान जे ॿाहिरि कुझु आहे ई कोन। जाते भी कुछ विशेषता नजर अचे, प्रभाव नजर अचे, तेज नजर अचे, शक्ति नजर अचे, रोशनी नजर अचे, बल नजर अचे, आकर्षण नजर अचे, सुंदरता नजर अचे, कुछ भी अति विशेष नजर अचे, तो समझो भगवान जे उन शक्ति जी नंढी सी बूंद है बस। केवल सीकर ते त्रय लोक पिपासी, भगवान जे हिक बूंद ते टई लोक तृप्त थी वेंदा, हिक बूंद ते। चओ हरि राम। हाणे कोई अंदाज लगाईंदो सत सागर में घणी बूंदियूं, पर सत सागर भी कोन, न पार करुणा सिंधु। इन करे सतगुरु चवनि था पिया कि पंहिंजी महिमा, पंहिंजा चरित्र, पंहिंजी रचना भगवान पाण ई बणाए थो, पाण ई ॼाणे थो। छो जो उहो ठाकुर अगम आहे। अगम कंहिंखे चइबो आहे? गम यानी गमन, गमन यानी जाना, पहुचना। अगम जाते कोई पहुची न सके। छा भगवान वटि कोई न पहुची सघंदो? हा, पंहिंजी ताक़त सां कोई न पहुची सघंदो। पंहिंजो दिमाग़ लॻाए करे, खोपड़ी लॻाए करे, कोई चाहे मां हवाई जहाज ते चढ़ी वञा, मां हेलीकॉप्टर ते चढ़ी वञा, इनसेट ते चढ़ी वञा मां, ऐं भगवान वटि पहुचां, त असंभव आहे। पंहिंजे बल बुद्धीअ सां कोई न पहुची सघंदो। सोई जाने जंहिं राम जनाए। जेके भगवान कृपा कंदा, भगवान ही अची करे मिलंदा आहिनि, ईअं सम्झो। इंसान कॾहिं न मिलंदो आहे भगवान सां। इंसान केवल भगवान जे लाइ प्रेम रखे त भगवान ही मिलंदा आहिनि अची करे। चओ हरि राम,
हरे कृष्ण हे हरि। इन करे उनखे अगम चए थो। ऐं भगवत कृपा सां भगवान पाण करोड़ नरबन संतन भक्तन सां मिलिया आहिनि, मिलंदा रहंदा, मिली रहिया आहिनि। अपार चइबो आहे जंहिंजो पार कोन्हे, जेके आर पार कोई नथो सम्झी सघे, ॾिसी नथो सघे, सोचे नथो सघे, वीचारे नथो सघे, कल्पना नथो करे सघे। विराट रूप जो दर्शन करायो श्री कृष्ण भगवान अर्जुन खे 11वें अध्याय में। त चए थो अगरि मां तव्हांखे मुंहिंजी वेनती स्वीकार कयो, मां तव्हांजे उन विराट रूप जो दर्शन थो करणु चाहियां जेको तव्हां चओ था वासुदेव सर्वम, सभु कुझु मां ई आहियां। अगरि तव्हां सम्झो था मां ॾिसी थो सघां त ॾेखारियो। भगवान मुस्कुराए करे चवनि था हा हा अर्जुन, मां तोखे ॾेखारियां थो, लेकिन परंतु तुम अपने इन चर्म चक्षुओं से मेरा वह स्वरूप नहीं देख सकते। चर्म यानी चमड़ो, इन चमड़े वारी अखियुनि सां तूं मुंहिंजो हे स्वरूप जो दर्शन न करे सघंदे। मां तोखे दिव्य नेत्र तो ॾियां, चओ हरे राम। त भगवान दिव्य दृष्टि ॾिनी, ऐं दिव्य दृष्टि पाए करे बि अर्जुन स्तुति करे चए थो मां ॾिसी नथो सघां तव्हांखे कि तव्हांजी शुरूआत काथों आहे, विच काथे आहे, अंत काथे आहे। ये तो दिव्य दृष्टि आहे। दिव्य दृष्टि में भी अर्जुन चवनि था जेको मां कॾहिं कल्पना न कयो, जॾहिं कॾहिं सोचियो कोन, विचारियो कोन, उन अद्भुत रूपनि जो दर्शन थो कयां। कई कई तव्हांजे में हथ पेर नक सिर, कई कई शरीर आहिनि तव्हां में, कई शिवजी आहिनि, ब्रह्मा जी आहिनि। ओहो, सभु स्वरूप तव्हांजे अंदरि आहिनि। और तव्हांजो मध्य काथे आहे, अवसान काथे आहे, कुझु पतो न आहे। इन करे तव्हांखे अॻिते बि प्रणाम, पोयों बि प्रणाम, दाएं बि प्रणाम, बाएं बि प्रणाम, तव्हांखे अनंत प्रणाम। हाणे सोचो अहिड़ा परम सामर्थ्यवान परम शक्तिशाली भगवान उहे असांजा आहिनि, इन खां वधीक छा बचो। ऐं भगवान त चवनि ई था एव जीवो मम मनुष्य, त तूं मुंहिंजो आहे। असांखे सम्झण जी देरि आहे। इन करे बसि एतिरो सम्झण सां ई कल्याण थींदो आहे कि भगवान मुंहिंजा आहिनि, मां भगवान जो आहियां। बसि हाणे मां जहिड़ो बि आहियां, जीअं बि आहियां, मां भगवान जो आहियां। भगवान केतिरा आहिनि, बेअंत आहिनि, अथाह आहिनि, अपार आहिनि, पर उहे प्रेमी आहिनि, प्रियतम आहिनि, उहे करुणा निधान आहिनि। उहे जेको बि कंदा आहिनि भलो ई कंदा आहिनि, कॾहिं ग़लति नथा करे सघनि, संभव ई न आहे। इन करे मां उनजी शरण आहियां। हाणे जीअं चाहे उहे कनि, लेकिन मां उन्हनि जो आहियां, उहे मुंहिंजा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। कल बली महाराज जी तव्हां कथा ॿुधी त बली महाराज खे चई काथे रखां टियों पग, त बली महाराज चवनि था प्रभु कि मुंहिंजे मथां रखो, मूंखे स्वीकार कयो, मूंखे स्वीकार कयो दातार। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, यानी उनखे भरोसो अची वियो कि टे पग में अगरि मां समर्पित थी वेंदुमि, शरणागत थी वेंदुमि, त मुंहिंजो कल्याण ई थियणो आहे, ॿियो कुझु बि न आहे। इन करे महाराज बली पंहिंजो पाण खे जॾहिं दान करे छॾियऊं त इहो वॾो दान थी वियो कि पहिरियों त पंहिंजो जेको आहे उहो दान कयो, जेको मुंहिंजो आहे उहो तव्हांजो थी वियो। हा, ओतिरे ते बि पूर्ति न थी, पाण त बचियल ई रहिया। मान लो टिनि पगनि में मान लो टे पग लॻाए बि छॾिना भगवान, मान लो, कथा त ईअं न आहे, मान लो सृष्टिअ में भगवान टई पग लॻाए छॾिना थोरो घटि करे, त उल्टो ख़तरो थी वञे हा, ख़बर अथव, बली त बची पिया, भगवान त टई लोक वठी छॾिना। लेकिन बली महाराज शरणागत कीअं थियनि, त इहा करुणा ई त कई, भगवान ॿिनि पेरनि में नापे वरितो कि बली बचियल रहिया। हाणे सवाल आयो त टियों पग काथे रखिजे, त बली शरण थी आहे कि मां तव्हांजी शरण आहियां, इहो मुंहिंजे मस्तक ते रखो, टे पग में मूंखे स्वीकार कयो। तॾहिं बली महाराज जो दान वॾो थी वियो, बलिदान थी वियो। चओ हरे कृष्ण। छो जो बली महाराज सम्झी आ, न सम्झना त गुरुअ जो वचन मञी करे रोके छॾिना, भगवान खे दान ई न ॾिना। बली महाराज सम्झी आ कि जेके साम्हूं बीठा आहिनि इहे ई त करता हरता धरता सभु कुझु इहे ई आहिनि, भगवान सभु करण कराइण हार इहे ई आहिनि, इन्हनि जे ॿाहिरि कुझु आहे ई कोन। सभु वैकुंठ स्वर्ग करोड़नि जा मालिक ई आहिनि,
ये चाहे जंहिंखे ठाहे छॾनि चाहे जंहिंखे ड्राहे छॾनि, लेकिन पोइ बि सर्वशक्तिमान हूंदे बि ये अपार करुणा सिंधु आहिनि, अपार दयालु आहिनि, अपार पंहिंजा आहिनि, परम प्रियतम आहिनि। इन करे बली महाराज पंहिंजो पाण खे भगवान जे शरण करे ऐं हक़ीक़त में सोचो त भगवान खे जीते वरितो, पाण खे हाराए करे भगवान खे जीते वरितो, यानी प्रेम में जीते वरितो, भाव सां जीते वरितो कि अॼु हूं बली के द्वार खड़ियो। सदगुरु रामदास महाराज चवनि था इन करे कि वो गोविंद सभिनि खां वॾो आहे, उहो अगम आहे, अगोचर आहे, इंद्रनि जे द्वारा पकड़ में न ईंदो आहे, ऐं उहो ई निरंजन निरंकार आहे, उनजी अपार महिमा आहे, कोई उनखे लखे नथो सघे, पाण ई पंहिंजो पाण खे ॼाणे। हे वीचारा जीव प्राणी छा महिमा ॻाए सघंदा भगवान जी, केवल पंहिंजो ई कल्याण था कनि, प्रभुअ जी महिमा ॻाए। जंहिं ते प्रभु रहमत जी नज़र करे उहो ई भक्ति कंदो आहे, उहो ई भगवान जे बारे वीचार कंदो आहे। ॿुधंदा त करोड़ आहिनि, ॿुधी हली वेंदा आहिनि, कई मनोरंजन कंदा आहिनि, कई साधन सम्झी ईंदा आहिनि, कई मौत जे भव खां ईंदा आहिनि, जनम मरण जे भव खां, कोई विरला हूंदा आहिनि। केर जिस्नु नदर करे, जंहिं ते भगवान कृपा कनि सो गुरमुख करे वीचार जियो। उहो गुरमुख वीचार कंदो आहे कि हिन ई जन्म में भक्ति करणी आहे। छा भगवान सभिनि ते नज़र न कंदा आहिनि? सभिनि ते कंदा आहिनि, पर भगवान चवनि था ये यथा मां प्रपद्यन्ते, जेको जंहिं मूंसां जीअं भाव रखंदो आहे, जंहिंजो भाव जेतिरो वधीक हूंदो भगवान उनखे खाली न कंदा आहिनि कॾहिं, छो जो उहे सभिनि खां वॾा आहिनि, अगम अगोचर अनंत अथा अपार। चओ हरे राम। अचो प्रेम सां कीर्तन कयो भाई। अॼु नितनेम सभु थी चुको अथव। सुबुह जो सेवादारनि गोपीचंद राधू भैया मिली करे सभिनि करे छॾियो आहे। आनंद साहिब बि थी वियो आहे, अरदास वचन साहिब सभु थी वियो आहे। हाणे मिली करे अचो प्रेम सां कीर्तन कयो। तेरे कवन कवन गुण कै गावा, तेरे कवन कवन गुण कै गावा, तू साहिब गुणी निधाना, तुम्हारी महिमा बरन न साको, तू ठाकुर ऊंच भगवाना, तू ठाकुर ऊंच भगवाना। वडा मेरा गोविंद अगम अगोचर, वडा मेरा गोविंद अगम अगोचर, आदि निरंजन निरंकार जियो, आदि निरंजन निरंकार जियो। वडा मेरा गोविंद अगम अगोचर, वडा मेरा गोविंद अगम अगोचर, आदि निरंजन निरंकार जियो, आदि निरंजन निरंकार जियो। ताकी गत कही न जाई अमित वड्याई, अमित वड्याई,
की गत कही न जाई अमित वड्याई। अमित वड्याई मेरा गोविंद अलख अपार जियो। मेरा गोविंद अलख अपार जियो। वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। आदि निरंजन निरंकार जियो। आद निरंजन निरंकार जियो। गोविंद अलख अपार परंपर आप न जाने। आप न जाने। आप न जाने। गोविंद अलख अपार परंपर आप न जाने। आप न जाने। आप न जाने। क्या एह जंत विचारे कहिए जो तुद आख वखाणे। जो तुद आख वखाणे। जो तुद आख वखाणे। क्या एह जंत विचारे कहिए जो तुद आख वखाणे। जो तुद आख वखाणे। जो तुद आख वखाणे। मेरा गोविंद अलख अपार जियो। मेरा गोविंद अलख अपार जियो। हो वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। आदि निरंजन निरंकार जियो। आद निरंजन निरंकार जियो। ओ आदि निरंजन निरंकार जियो। आद निरंजन निरंकार जियो। जिसनो नदर करे तू अपनी सो गुरमुख करे विचार जियो। सो गुरमुख करे विचार जियो। सो गुरमुख करे विचार जियो। जिसनो नदर करे तू अपनी सो गुरमुख करे विचार जियो। सो गुरमुख करे विचार जियो। सो गुरमुख करे विचार जियो। वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। आदि निरंजन निरंकार जियो। आद निरंजन निरंकार जियो। ओ आदि निरंजन निरंकार जियो। आद निरंजन निरंकार जियो। हो वड्डा मेरा गोविंद अगम अगोचर। वड्डा मेरा गोविंद
आद निरंजन निरंकार जियो। 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 वडा मेरा गोविंद अगम अगोचर आद निरंजन निरंकार जियो। बोलो श्री गोविंद भगवान की। गोविंद भगवान जो नालो छू पियो आहे ख़बर अथव न? गोविंद श्री कृष्ण भगवान जो नालो आहे। गो यानी इंद्रियूं, यानी असांजो स्वामी, असांजे शरीर जो स्वामी मालिक। ऐं गो यानी गायूं, गायनि जो स्वामी, गायनि जी रक्षा कई भगवान। गोवर्धन धारण कयो त देवराज इंद्र कामधेनु गौ माता आया खीर सां अभिषेक करे। तरी राजा इंद्र हथ जोड़े चयो त प्रभु मुंहिंजे तरफ़ों इहो नालो स्वीकार कयो। अॼु तव्हां गोकुल जी बि रक्षा कई आहे, गायनि जी बि रक्षा कई आहे। इन करे मां तव्हांखे हिकिड़ो नालो थो ॾियां, गोविंद। चओ हरे राम। त भगवान श्याम सुंदर जो नालो गोविंद। ऐं ईअं न आहे कि इन खां पहिरियों उन्हनि जो नालो न हो। युगनि युगनि खां भगवान जी लीलाऊं हलंदियूं रहंदियूं। हरि जुग जुग भगत हो पाया। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। कमाई करे वठो भाई, वधीक खां वधीक। छो जो जीवन त ओतिरो ई आहे, हिकु ई जीवन आहे। त जेतिरो वधीक मिली सघे। जन्म खां पहिरियों बि माण्हू न हा, मृत्यु खां पोइ बि न हूंदा। विच में बसि थोरी सी हीअ जेकी जगमगाहट आहे, जिन बिजली चमकंदी आहे गायब थी वेंदी आहे, उहो ई त जीवन आहे। तंहिंजे करे जेको सत्संग मिले, गुरुवार मिलियो, एकादशी मिली, शाम जो संध्या मिलियो। छो जो आख़िरीअ में संत चवनि था वेद शास्त्र कि जॾहिं हे जीव प्राण छॾींदो आहे, उहो आख़िरी जेके कुझु पल हूंदा आहिनि उनखे अहसासु थी वेंदो आहे कि मां वञा थो। साधारण मृत्यु में ओॾी महिल हू ॾाढो पछताईंदो आहे। ऐं शरीर छॾण खां पोइ बि त ॾाढो पछताईंदो आहे। भई अरे मां कूड़े जॻह खे सचो सम्झी वेठुमि, सभु उन खे ई समय ॾिनो जंहिंसां कुझु न मिलियो, न मिलण वारो आहे। ओहो कमाल आहे। उहो त इकठो ई न कयो कि मां सदा सदा सुखी रहां, भगवान खे पाए वठां। इन करे भाई जेतिरो ज़रूरी आहे माण्हू जीवन जो करे, व्यवहार हले, लेकिन बाक़ी त हारे को हरि नाम। आख़िर त हरिअ जो नालो कमु ईंदो, भगवान जो भॼन ई कमु ईंदो। केवल मथे कमु न ईंदो, पहिरियों त हिते कमु ईंदो।
इन करे चिंता असां धन जी कंदा आहियूं, चिंता भजन जी कजे। भगवान प्रभु जो भजन जेतिरो वधीक खां वधीक मिले, कृपा थे दातार जी। चो हरे राम।